Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. मच्छर कॉलोनी में ॿिनि नौजवाननि खे बेदर्दी सां शहीद करण वारे वाक़े जी रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अहमद अली शेख आॾो रिपोर्ट पेश कई। DIG साउथ इरफान बलोच ऐं SSP क्यामाड़ी बि अदालत में पेश। गुज़िरियल ॾींहुं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस वाक़े जो नोटिस वठंदे IG सिंध ऐं ॿियनि पुलिस ऑफिसर्स खे तलब कयो हो। कराची में जुनूनी हुजूम हथां ॿिनि नौजवाननि जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज कंदड़ कॉम्पर्स अॻवाननि समेत 200 ॼणनि ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल। आल्ट्री मैदान थाणे ते दाख़िल FIR में मुल्की इदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी जा कलम शामिल किया विया। ॿिनि नौजवाननि जी शहादत वारे वाक़े में गिरफ़्तार 13 जवाबदारनि वटि सुञाणप कार्ड बि न हुजण जो इंकशाफ। पुलिस आला इख़्तियारनि खां फॉरेन एक्ट तहत केस दाख़िल करण जी इजाज़त घुरी वरिती। पुलिस जो चवणु आहे त कराची में रहंदड़ 80 सैकड़ो बंगालियुनि वटि सुञाणप कार्ड न आहिनि। आला इख़्तियारनि तरफ़ां इजाज़त मिलण बाद गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ फॉरेन एक्ट तहत केस दाख़िल कयो वेंदो। दुआ ज़हरा केस में नओं रुख़ नारी जो मुआइनो कंदड़ नफ़्सियाती माहिर फातिमा रियाज़ तरफ़ां सूबाई वज़ीर शैला रज़ा ते संगीन इल्ज़ाम। डॉक्टर फातिमा रियाज़ सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट पेश कंदी चयो त दुआ ज़हरा जो मुआइनो करण वक़्तु शैला रज़ा क़त्ल करण जूं धमकियूं ॾिनियूं। अदालत पुछाणो कयो त जेकॾहिं डॉक्टर फातिमा खे धमकियूं मिली रहियूं हुयूं त पोइ अवां कंहिंजी ज़िम्मेवारी लॻाई। लाॻापियल सेक्रेटरी अदालत खे ॿुधायो त डॉक्टर उज़मा बि नफ़्सियाती माहिर आहे, हुन नींगरी जो मुआइनो कयो। कमंद जो अघु मुक़ररु करे पीड़ाई कॾहिं शुरू कई वेंदी? सिंध हाई कोर्ट पारां कमंद जो अघु मुक़ररु करण ऐं शुगर मिल्स हलाइण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान केन कमिश्नर खां पुछाणो। केन कमिश्नर बेवसी ज़ाहिर कंदे चयो त कमंद जो अघु सिंध हुकूमत मुक़ररु कंदी। अदालत कावड़ जो इज़हार कंदे चयो त एडवोकेट जनरल सिंध जी मार्फत चीफ सेक्रेटरी सां राब्तो करे अॼु ई रिपोर्ट पेश कई वञे ऐं ॿुधायो वञे त कॾहिं अघु मुक़ररु करे पीड़ाई शुरू कई वेंदी। हिकु हफ़्ते अंदरि क्रशिंग शुरू करायो, ॿी सूरत में तौहीनी अदालत जी कार्रवाई कंदासीं। केन कमिश्नर चयो त 30 नवंबर ताईं क़ीमत मुक़ररु करण जो वक़्तु ॾिनो वञे। अदालत चयो त का बि मोहलत न मिलंदी, अवां जे सरबराहनि खे घुराईंदासीं, अॼु ई फ़ैसिलो जारी कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आला सतही वफ़्द सां गॾु चीन जे दौरे ते रवानो। वफ़्द में परदेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, नाणे वारो वज़ीर इसाक डार, मरियम औरंगज़ेब, सिंध जो वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿिया शामिल। चीन पारां 6 अरब 30 करोड़ डॉलर जो कर्ज़ रोल ओवर थियण ऐं कराची खां पेशावर ताईं रेलवे ट्रैक बहितर करण लाइ मुआहिदो थियण जा इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त दुनिया हिन वक़्तु चैलेंजिस खे मुंहुं ॾेई रही आहे। CPEC जो ॿियो मरहलो समाजी तरक़ी जो आगाज़ आहे। चीनी क़यादत सां ॻाल्हियुनि जो महवर CPEC हूंदो, इक़्तिसादी राहदारी जी रफ़्तार वधाइण अणटर आहे। सुदसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त इमरान ख़ान हुकूमत बचाइण लाइ आर्मी चीफ खे मुद्दे में वाद ॾियण जी आछ कई। संदसि मक़सदु इलेक्शन न पर रतो छाण ऐं मार्शल लॉ लॻाइणु आहे। धमकियूं ऐं गार गंद करण सां इलेक्शन न थींदी। हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो कंदी। इमरान ख़ान खे नाअहली जो सर्टिफिकेट मिली चुको आहे। इमरान ख़ान इस्लामाबाद ते चढ़ाई करणु चाहे थो, पर ईअं थियणु न ॾींदासीं। लॉन्ग मार्च में कुझु माण्हुनि जे अॻियां बीही चवे थो त पूरो मुल्क उन सां गॾु बीठल आहे। इस्लामाबाद पहुचण खां अॻु ई खेसि वापसि सुम्हारियो वेंदो। PTI अॻवान फवाद चौधरी जो चवणु आहे त वज़ीर आज़म पहिरीं अची इलेक्शन जी तारीख़ जो ऐलान करे पोइ ॻाल्हियूं थींदियूं। अवाम इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो आहे। सभई इदारा अवाम आॾो जवाबदेह आहिनि।
पीटीआई अॻवान असद उमर चयो त हाणे केर बि मुल्क जा फ़ैसिला लंडन ऐं अमरीका में वेही न करे सघंदो। इमरान ख़ान ॿियनि जा मणियल फ़ैसिला मञण लाइ तयारु नाहे। अवाम खे जथा चवंदड़नि खे शर्म अचणु घुरिजे। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे असद उमर चयो त मुल्क जो अवाम चोरनि सां गॾु नाहे।